बांधी लग पबजू पुलिस थाने जी हद में ॻोठ वाहिद बख़्श डायरी में संगावती ऐं ज़मीनी तकरार तां डायरी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में राति सहरी जे वक़्तु खूनी झेड़ो थियो आहे। धुरियुनि जदीद हथियारनि जा मुंहं हिक ॿिए मथां खोले छॾिया। फायरिंग जे नतीजे में सिधियूं गोलियूं लॻण सबबि अब्दुल गनी दाहिरी समेत 7 ॼणा क़त्ल थी विया आहिनि ऐं 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां लाइन ते मौजूद आहे बांधी मां CN न्यूज़ जो रिपोर्टर बाबर जमाली। जी बाबर, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मां के ॿुधाईंदो हलां। बांदी लग पबजो पुलिस थाणे जी हद में ॻोठ वाहिद बख़्श डायरी में संगावती ऐं ज़मीनी तकरार तां झेड़ो डायरी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में राति सहरी जे वक़्तु खूनी झेड़ो थियो आहे। धुरियुनि जदीद हथियारनि जा मुंहं हिक ॿिए मथां खोले छॾिया। फायरिंग जे नतीजे में सिधियूं गोलियूं लॻण सबबि अब्दुल गनी दाहिरी समेत 7 ॼणा क़त्ल थी विया आहिनि ऐं 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया। जॾहिं त ज़ख़्मियुनि में सईद खान डायरी, गुलाम रसूल डायरी, गुलाम कादिर डायरी, नबी बख़्श डायरी, गुलाम शबीर डायरी गोलियूं लॻण सबबि सख़्त ज़ख़्मी थी पिया। हद जी पुलिस वाक़े वारी हंधि पहुची फायरिंग खे बंदि कराए फ़ौतियुनि ऐं ज़ख़्मियुनि खे नवाबशाह अस्पताल मुंतक़िल कयो आहे। ॿिए पासे पबजो पुलिस थाणे जे SHO मूजिबि 7 ॼणा क़त्ल थिया हुआ ऐं 1 ॼणो अस्पताल में फ़ौत थी वियो आहे। जॾहिं त फ़ौतियुनि ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस वाक़े वारी हंधि पहुची फायरिंग बंदि कराए वरिती आहे। महिरबानी बाबर, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची